तो कोई एप्लीकेशन मिलती है, फर्स्ट यू कंडक्ट इंक्वायरी एंड देन यू रजिस्टर FIR। कानून ये भी कहता है, हम ये नहीं कह रहे हैं कि अलाउद्दीन नहीं है और न हम ये कह रहे हैं कि वो है। देखें हम वो बता रहे हैं, भले सिंधी में ॻाल्हायो। वो इन्वेस्टिगेशन में क्लियर थी वेंदो त ही माण्हू बि आहे, ईअं न आहे त तुंहिंजो FIR में नालो ना है तो माण्हू छुटी वेंदो बस। सर उसमें नाम दिया गया, आप उसको कॉलम 2 में भी रख सकते हैं ना। नहीं, क्यों रखेंगे? कॉलम 2 में नहीं, कॉलम 2 का कानून नहीं है सर। इन्वेस्टिगेशन होगी, तरह इन्वेस्टिगेशन होगी। असांजे DIG ॻाल्हायो, असांजे IG ॻाल्हायो त हिकिड़ो माण्हू स्पॉट ते आहे कोन, असीं ईअं नथा चऊं त हू कोन्हे, इन्वॉल्व कोन्हे। तव्हां FIR करायो, असां इन्वेस्टिगेशन कंदासीं, उनजो बि नालो खुलंदो। जेकॾहिं उनजी बच आहे, हिकिड़ो माण्हू स्पॉट ते आहे कोन, इहो त हिन जो केस ख़राब थी वेंदो, केस ई पूरो थी वेंदो। हिकिड़ो माण्हू हुजे न हुजे इहा ई ॻाल्हि असां कई, पर हिन चयो त FIR थियूं आहिनि। ज़मीन ज़मीन जो असां कंहिंजो नालो कोन था करूं, ऐं चवां थी XYZ छॾे ॾियो, पर जंहिंमें घणी मुतमइन हुजनि। हाणे हिननि जी डिमांड आहे न, सभिनि खे ज़बान आहे न, ज़बान सभिनि खे आहे, ऐं हिते वेहण हिननि जी ख़्वाहिश कोन्हे।